अस्सलाम वालेकुम साथियों, मुझे नालो शहजादा है। मैं 6 क्लास में पढ़ा तो आज मुझे स्टाइल है सोलर सिस्टम। खमा पच्चा पिजरा लुच्छा ही लोचा, खमा पच्चा पिजरा लुच्छा ही लोचा, तन में तो सुप्रिय जी पिया ना ड्रापा जे समुद्र मो कया तो सुरक्षा ही नथी है। साथियों असां जे शमसी निजाम में पेरा 9 ग्रह जाना हुंदा हुआ, 2006 जी तहकीक का पोए 8 ग्रह जाने वञनि था। साथियों पेरा मां के सिज जे बारे में ॿुधाईंदसि, पोइ उन्हनि 8 ग्रहनि जे बारे में ॿुधाईंदसि। साथियों सिज हिकु भाउ जो वॾो गोलो आहे जिते 73.46% हाइड्रोजन मौजूद आहे ऐं 5500 सेंटीग्रेड टेम्परेचर मौजूद आहे। साथियों सिज 4.57 बिलियन साल अॻु वजूद में आयो। साथियों उनखां पोइ अतारत घणो करे लोह जो ठहियल आहे, हिन जो मथाचरो बरंदर जबलनि सां ढकियल आहे। साथियों हिनखे को बि चंड न आहे। साथियों ॿियो नंबर आहे ज़हरा आसमान ते सिज खां पोइ ॿियो नंबर वधीक चमकंदड़ ग्रह आहे। हिनखे कॾहिं कॾहिं ज़मीन जी भेण बि चयो वेंदो आहे ऐं साथियों हिनखे को बि चंड न आहे। साथियों टियों नंबर आहे असांजी धरती। पथरीली ग्रहनि मां असांजी धरती बि हिकु आहे। साथियों हिन ते 30% खुश्की यानी ज़मीन आहे ऐं 70% पाणी सां ढकियल रहे थी। साथियों हिनखे हिकिड़ो चंड आहे जंहिंजो नालो लोना आहे। साथियों चौथों नंबर आहे मरीख़। साथियों तव्हां कॾहिं कॾहिं ॿुधंदा हूंदा त आसमान ते ॻाढ़े रंग जो मरीख़ बि आहे, छाकाणि त उनजो मथाचरो ॻाढ़े रंग जो आहे। साइंसदाननि जो तहक़ीक़ मूजिबि चवणु आहे त हिन ते कंहिं वक़्तु दरिया ढंढू समुंड बि हुआ ऐं उहे वक़्तु गुज़रण सां सुकी विया। साथियों हिनखे 2 चंड आहिनि, डेमास ऐं पोबास। साथियों 5 नंबर आहे मुश्तरी। असांजे शमसी निज़ाम में सभ खां वॾे में वॾो ग्रह जो नालो आहे मुश्तरी। साथियों हिनखे 50 चंड आहिनि ऐं अञा 12 चंड तहक़ीक़ मूजिबि आहिनि। साथियों हिनजे मशहूरु चंड जो नालो आहे गैनीमेड। साथियों हिन जा 3 चंड गिरोल साइंसदान 16वीं सदी में ॻोल्हंदा हुआ ऐं 6 नंबर आहे ज़ोहल। साथियों मुश्तरी वांगुरु ही बि गैसनि जो ग्रह आहे। साथियों हिनखे 53 चंड आहिनि, अञा 9 चंड तहक़ीक़ मूजिबि आहिनि। साथियों हिन जो मशहूरु चंड जो नालो आहे टेटान। साथियों जेको अतारत सितारे खां बि वॾो आहे। साथियों 7 नंबर ते आहे यूरेनस। ज़ोहल या मुश्तरी वांगुरु ही बि गैसनि जो दियोनुमा ग्रह आहे। साथियों हिनखे कुल 27 चंड आहिनि ऐं जो मशहूरु चंड जो नालो आहे टेटान। साथियों हिन जा 3 चंड वॾा आहिनि, ॿिया सभु चंड नंढा आहिनि। साथियों आख़िरी आहे नेपच्यून। ही बि नेपच्यून गैसनि जो दियोनुमा वॾो ग्रह आहे। हिनखे कुल 14 चंड आहिनि ऐं हिन जे असां कंहिं बि चंड खे ॾिसी नथा सघूं। साथियों पहिरियों आहे अतारत। साथियों अतारत 88 ॾींहंनि में पंहिंजो चक्कर पूरो करे थो ऐं ॿियो नंबर आहे ज़हरा 247 ॾींहंनि में पंहिंजो चक्कर पूरो करे थी ऐं टियों नंबर आहे ज़मीन 350 ॾाई 25 सेकंडनि में यानी 350 ॾींहं ऐं 25 सेकंडनि में पंहिंजो चक्कर पूरो करे थी ऐं चौथों आहे मरीख़। साथियों मरीख़ 647 ॾींहंनि में पंहिंजो चक्कर पूरो करे थो ऐं उनखां पोइ आहे मुश्तरी। साथियों मुश्तरी 11.75 ॾींहंनि में पंहिंजो चक्कर पूरो करे थो यानी 11 साल ऐं 75 ॾींहं ऐं साथियों उनखां पोइ आहे ज़ोहल 6 नंबर। साथियों ही 29.50 सालनि में पंहिंजो चक्कर पूरो करे थो यानी 29 साल ऐं 50 ॾींहं। साथियों उनखां पोइ 7 नंबर आहे यूरेनस। साथियों ही 84 ॾींहंनि में पंहिंजो चक्कर पूरो करे थो ऐं आख़िरी आहे नेपच्यून। साथियों 247 ॾाई 75 ॾींहंनि में 75 सालनि में पंहिंजो चक्कर पूरो करे थो यानी 247 साल ऐं 75 ॾींहं। शाबाश, ज़बरदस्त, फर्स्ट क्लास।